अल्लाह जी नेमतुं जो इनाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। ला हौला वला क़ुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व ख़ातमन नबिय्यीन व सय्यदल मुरसलीन अबिल क़ासिम मुहम्मद। अम्मा बअद फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्नल्लज़ीना यस्तकबिरून अन इबादती सयदख़ुलून जहन्नम दाख़िरीन। नाज़रीन इकराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। नाज़रीन, असां माह मुबारक रमज़ान जे फ़ज़ाइलनि जे हिन प्रोग्राम में हिक नए मौज़ू सां हाज़िर थिया आहियूं। असांजो हीउ प्रोग्राम जेको आहे, असांजो टॉपिक अॼु दुआ जो आहे। अॼु असां दुआ ते ॻाल्हाईंदा हलंदासीं त ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि खे दुआ घुरण जो ख़ुदि हुकुम अता थो करे त आख़िर दुआ मां मुराद छा आहे। त हिन जेका आयत में ख़ुदावंद आलम इन दुआ खे इहो ई थो चवे त हीअ दुआ मुंहिंजी इबादत आहे, मुंहिंजी इबादत में शामिलु आहे। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम पंहिंजूं इबादतूं जेके फ़र्ज़ कयूं आहिनि, नमाज़, रोज़ो आहे, हज आहे, ज़कात आहे, इहे सभई ख़ुदा जे इबादतनि में शामिलु आहिनि। अहिड़े तरीक़े सां दुआ जेका आहे ख़ुदावंद आलम खां इंसानु घुरे थो, उहा दुआ बि ख़ुदा जी इबादत में शामिलु आहे। नाज़रीन, तव्हांजे ख़िदमत में असां माह मुबारक रमज़ान जे हवाले सां ॻाल्हाईंदा हलंदासीं त हीअ माह उहा माह आहे बरकतनि ऐं रहमतनि जी, जंहिंजे बारे में शेख सदूक़ रहमतुल्लाह अलैहा पंहिंजे मोतबर सनद सां गॾु रवायत नक़ल थो करे इमाम अली अलैहिस्सलाम खां, ऐं इमाम अली रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रवायत नक़ल कनि था त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु ॾींहुं शाबान जे आख़िरी जुमे ते ख़ुतबो ॾेई करे इहो ई फ़रमाइनि पिया त माह मुबारक रमज़ान तव्हां वटि अचण वारो आहे, जेको ख़ुदा जो माह आहे, जेको अलाह जो महीनो आहे। त नाज़रीन, हिते ॾिसंदा हलूं त ख़ुदा हिन माह मुबारक रमज़ान खे पंहिंजो महीनो थो सॾाए। शहरुल्लाह, शहरुल्लाह याने अलाह जो महीनो। हिन माह मुबारक रमज़ान खे ख़ुदा पाण सां निस्बत थो ॾिए। जहिड़े तरीक़े सां हिन ज़मीन ते ख़ुदावंद आलम जी पूरी मख़लूक़ात आहे, हिन ज़मीन खे बि ख़ुदा ख़ल्क़ कयो आहे, हिन आसमान खे बि ख़ुदा बणायो आहे। हिन ज़मीन ते जेका बि मख़लूक़ात आहे उहा ख़ुदा जी ख़ल्क़ियल आहे, पर ज़मीन ते मख़सूस हिकु घरु आहे जंहिंखे ख़ुदावंद आलम पंहिंजो घरु बणायो आहे। जहिड़े तरीक़े सां ॿुधाए थो वञे त खाने काबा खे ख़ुदावंद आलम पंहिंजो घरु थो सॾाए। छा थो फ़रमाए त हीअ खाने काबा मुंहिंजो घरु आहे। ॿियनि घरनि खे, मस्जिदनि खे या जेके ॿिया घर आहिनि, चवंदा आहियूं त मस्जिद अलाह जो घरु आहे, खाने काबा अलाह जो घरु आहे। अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त जेके ॿिया महीना आहिनि उन्हनि खे अलाह जो महीनो नथो चयो वञे, फ़क़ति ही माह मुबारक रमज़ान आहे जंहिंखे शहरुल्लाह चयो थो वञे, जंहिंखे अलाह जो महीनो चयो थो वञे। अहिड़े तरीक़े सां रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ख़ुतबे में इरशाद फ़रमाइनि था त ही शहरुल्लाह याने अलाह जो महीनो तव्हां वटि अची रहियो आहे। त ऐं इंसानो ही महीनो पाण सां गॾु रहमतूं खणी थो अचे, ही महीनो पाण सां गॾु मग़फ़िरत ऐं रहमत खणी थो अचे। ख़ुदावंद आलम जो हबीब फ़रमाए थो त हिन महीने जा ॾींहं ॿियनि महीननि खां अफ़ज़ल, हिन महीने जूं रातूं ॿियनि महीननि जे रातनि खां अफ़ज़ल, ऐं हिन महीने जूं घड़ियूं याने हिन महीने जो टाइम वक़्तु ॿियनि महीननि जे वक़्तनि खां अफ़ज़ल आहे। अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त ख़ुदा जो हबीब इहो बि फ़रमाए थो त ऐं इंसानो, तव्हां वटि ख़ुदा जो हिकु अहिड़ो महीनो महिमान बणिजी करे आयो आहे जेको फ़क़ति 30 ॾींहंनि ते मुश्तमिल आहे, 30 ॾींहंनि ते मुश्तमिल आहे। ऐं हीउ महीनो तव्हां मां हलियो वेंदो। तव्हां हिन महीने खां फैज़याब थियो, हिन महीने जो फ़ाइदो वठो। हिन महीने में तव्हां जेको सुम्हो था, तव्हांजो सुम्हण बि इबादत आहे।
हिन महीने में तव्हांजे साह खणण तस्बीह में शुमार आहे। ॾिसंदा हलूं त ॿिया महीना आहिनि, माहे मुहर्रम हुजे, माहे सफ़र हुजे, माहे रबीउल अव्वल, हता के माहे शाबान ताईं कंहिं महीने में साह खणण खे तस्बीह में शुमार न कयो वियो आहे। फ़क़ति ही शहरुल्लाह हिकु ख़ुदा जे रहमतनि ऐं बरकतनि जो महीनो आहे, जंहिंमें ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि ते पंहिंजी एतिरी रहमत वसाए थो जो चवे थो इहो ई त ऐं मुंहिंजा बंदो तव्हांजे साह खणण खे बि मां हिन महीने में तस्बीह शुमार कंदसि, तव्हांजे सुम्हण, तव्हांजी आराम करण खे बि हिन माहे मुबारक में पंहिंजी इबादत में शुमार कंदसि। ऐं मुंहिंजा बंदो, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त ख़ुदावंद आलम हिन माहे मुबारक रमज़ान में तव्हांखे क़ुर पाक जी हिकिड़ी आयत पढ़ण जो सवाबु एतिरो ॾींदो ॼण त तव्हां ॿियनि महीननि में ख़तम क़ुर कयो आहे। त नाज़रीन, अॻिते रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा था फरमाइनि त ही महीनो जंहिंमें असां सभई इंसान महिमान बणिजूं था ऐं ख़ुदावंद आलम मेज़बान थो बणिजे। ॾिसंदा हलूं त महिमान ऐं मेज़बान जॾहिं महिमान खे पंहिंजे घर में दावत ॾींदो आहे त पोइ उन महिमान लाइ मुख़्तलिफ़ खाधा रखंदो आहे, मुख़्तलिफ़ मशरूबात रखंदो आहे, पर ख़ुदावंद आलम जी ज़ात अहिड़ी बाबरकत ज़ात आहे जेका हिन महीने में मेज़बान थी बणिजे ऐं इंसान महिमान थो बणिजे। ख़ुदावंद आलम जे दस्तरख़ान तां उहो रोज़ेदार सैराब थो थिए, उहो रोज़ेदार खाए थो पीए थो। त ॾिसंदा हलूं त ख़ुदा जी ज़ात जेका वहदहू ला शरीक आहे, जेका लामहदूद ज़ात आहे, जेका हिन दुनिया खे, हिन काइनात खे बणाइण वारी ज़ात आहे, मख़लूक़ात खे रिज़्क़ पहुचाइण वारी ज़ात आहे, हता के पथर जे अंदरि बि जीतनि खे रिज़्क़ पहुचाइण वारो आहे। त उहो परवरदिगार जॾहिं पंहिंजे महिमाननि जे लाइ हिन महीने में दस्तरख़ान विछाए थो त उन दस्तरख़ान ते कहिड़ियूं न इबादतूं रखे थो, कहिड़ियूं न दुआऊं रखे थो, कहिड़ियूं न हिन महीने में इस्तग़फ़ार जा सवाब लिखे थो। त नाज़रीन किराम, हिन ख़ुतबे में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा था हलनि, छा थो फरमाए ख़ुदा जो हबीब त ही महीनो तव्हांजे दुआउनि जे क़बूलियत जो महीनो आहे, ही महीनो तव्हांजे इबादतनि जे क़बूलियत जो महीनो आहे, तव्हांजे इस्तग़फ़ार जे क़बूलियत जो महीनो आहे। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम असांखे सूरह मोमिन जी आयत नंबर 6 में छा थो फरमाए, हुकुम थो ॾिए त इहो ई फरमाए थो, इन्नल्लज़ीन यस्तकबिरून, उहे माण्हू जेके तकबर कनि था, जेके वॾाई कनि था, अन इबादती, मुंहिंजे इबादत खां परहेज़ कनि था, उहे वॾाई कनि था, तकबर कनि था, त उहे माण्हू छा थींदा, सयदख़ुलून, जल्द ई अन क़रीब उहे माण्हू दाख़िल थींदा, छा में, जहन्नुम में। ऐं जहन्नुम खां उहे इंसान बची न सघंदा, बल्कि उन जहन्नुम में उहे माण्हू हमेशह रहंदा जेके मुंहिंजी इबादत खां परे था रहनि, जेके मुंहिंजी इबादत खां पाण खे परे था रखनि। हाणे ॾिसंदा हलूं त हिन आयत में ख़ुदावंद आलम छा थो फरमाए, कहिड़नि इंसाननि खे पंहिंजे इबादत खां परे रहण जे लाइ जहन्नुम में थो विझे। त इन आयत जे शुरू में ख़ुदावंद आलम इहो थो फरमाए त उदऊनी अस्तजिब लकुम, त मूंखां दुआ घुरो, मां तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदसि। नाज़रीन, हिन आयत जे शुरू में ख़ुदावंद आलम छा थो फरमाए त ऐं मुंहिंजा बंदो मूंखां दुआ घुरो, मां ख़ुदा तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदसि। ॾिसंदा हलूं त इबादत जेका नमाज़ आहे, बंदे ऐं मअबूद जे दरमियान में राबितो आहे। अहिड़े तरीक़े सां रोज़ो बि मअबूद ऐं बंदे जे दरमियान में राबितो आहे। ज़कात जेको इंसानु ॾिए थो, उहो बंदो उहो ख़ुदा यानी मअबूद जी राह में ॾिए थो, हज बि मअबूद जी ख़ुशनूदी लाइ करे थो। पर ही दुआ जंहिंखे ख़ुदावंद आलम पंहिंजी इबादत सां मनसूब थो करे, छा थो फरमाए त उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती सयदख़ुलून जहन्नम दाखिरीन। ख़ुदावंद आलम हुकुम थो ॾिए त मूंखां दुआ घुरो, मां तव्हांजूं दुआऊं क़बूल कंदसि। वरी अॻिते परवरदिगार आलम फरमाए थो त उहे इंसान, उहे माण्हू जेके मुंहिंजी इबादत खां पाण खे परे था रखनि, त मां ख़ुदा उन्हनि खे जल्द ई जहन्नुम में दाख़िल कंदसि, जहन्नुम खां उन्हनि खे न बचाईंदसि। त नाज़रीन, हिन जेके ख़ुदावंद आलम हिते इबादत जी ॻाल्हि करे थो, उन इबादत मां मुराद दुआ आहे, जेको दुआ ख़ुदावंद आलम खां इंसानु घुरंदो आहे।
रवायतूं असांखे ॿुधाइनि थियूं त जॾहिं राति थींदी आहे त ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदन खे फ़रिश्तनि जे ज़रिए निदा ॾियारींदो आहे, सॾराईंदो आहे त केरु आहे मुंहिंजे बंदन में जेको राति जी तारीकी में उथी करे मूंसां ॻाल्हाए, मूंसां कचहरी करे। ख़ुदावंद आलम इहो बि फ़रमाए थो त जेको बंदो राति जो उथी करे मूंसां ॻाल्हाए, मूंखां घुरे त मां अगरि उन बंदे खे न अता कयां त मां उन बंदे सां ख़यानत कई आहे। पर अगरि उहो बंदो राति जो उथे ऐं मूंसां न घुरे, मूंखां दुआ न घुरे त यानी उन बंदे मूंसां ख़यानत कई आहे। त नाज़रीन, ख़ुदावंद आलम हिते एतिरे क़दुरु दुआ घुरण खे पसंदि करे थो ऐं फ़रमाए थो त ऐं मुंहिंजा बंदो राति जो उथी करे बि मूंसां राज़ो नियाज़ कयो, मूंखां दुआ घुरो त मां तव्हांजूं दुआऊं क़बूलु करण जी ज़िमेवारी खईं आहे, तव्हांजूं दुआऊं क़बूलु कंदसि। तव्हां सिर्फ़ु मूंखां घुरो, अगरि तव्हां मूंखां न घुरेव त ख़ुदा छा थो फ़रमाए, तव्हां मूंसां ख़यानत कई आहे। त नाज़रीन, ख़ुदा जो हबीब रहमत लिल आलमीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त मल्लम यसअलिल्लाह यग़ज़ब अलैहि। त ख़ुदा जो हबीब फ़रमाए थो, जेको शख़्स अलाह खां नाहे घुरंदो, परवरदिगार आलम जंहिं इंसान खे ख़ल्क़ कयो आहे, जंहिं इंसान खे पैदा कयो आहे, ऐं जेको ख़ुदा पाण ई दुआ घुरण जो हुकुम थो ॾिए, त ख़ुदा जो हबीब छा थो फ़रमाए, जेको इंसान ख़ुदा खां नथो घुरे त अलाह ताला पंहिंजे उन बंदे खां नाराज़ थी थो वञे। जेको बंदो यानी दुआ जी ताक़त रखे थो, दुआ घुरी सघे थो, ख़ुदावंद आलम उन इंसान खे ज़बान ॾिनी आहे, उनखे हथ ॾिना अथसि त मुंहिंजे बारगाह में हथ बुलंद करे मूंखां दुआ घुर त मां तुंहिंजी दुआऊं क़बूलु कयां। त हिते ॾिसंदा हलूं त इंसान जॾहिं ख़ुदा जी बारगाह में हथ बुलंद करे दुआ थो घुरे ऐं आसमान ॾांहुं ॾिसी करे दुआ थो घुरे, त इन मां मतिलबु छा आहे, जॾहिं त परवरदिगार आलम लामहदूद आहे, वहदहू ला शरीक आहे ऐं उहा इंसान जे साह जे रग खां वधीक नज़दीक आहे। जंहिं तरीक़े सां सूरह काफ़ में ख़ुदावंद आलम फ़रमाए थो, वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, त असां इंसान जे साह जी रग खां वधीक नज़दीक आहियूं, इंसान जे एतिरे क़रीब आहियूं। ख़ुदावंद आलम यानी इंसान खे पाण खे एतिरो क़रीब थो इंसाननि जे ॿुधाए त इंसानो ईअं न सम्झिजो त मां तव्हां खां परे आहियां, मां तव्हांजे साह जे नस खां वधीक नज़दीक आहियां। त पोइ इंसान जॾहिं दुआ घुरंदो आहे त ख़ुदावंद आलम जे बारगाह में हथ बुलंद करे, आसमान ॾांहुं मुंहुं करे छो थो दुआ घुरे त परवरदिगारा मूंखे अता कर, मूंखे हीअ शइ खपे, मुंहिंजी बीमारी दूरि कर। त नाज़रीन, हिते इन हथ बुलंद करण जो फ़लसफ़ो कहिड़ो आहे, जॾहिं त ख़ुदावंद आलम इंसान जे साह जे नस खां वधीक नज़दीक आहे, त इन मां इहो ई मुराद आहे त इंसान जॾहिं हथ बुलंद करे ख़ुदावंद आलम ॾांहुं, आसमान ॾांहुं मथो मथे करे दुआ घुरे थो, त इन मां मुराद इहो आहे त इंसान पाण खे हक़ीर सम्झे थो, पाण खे घटि सम्झी करे ऐं ख़ुदा खे आला अज़ीम सम्झी करे दुआ थो घुरे त परवरदिगारा तूं हिन ॿिन्ही जहाननि जो ख़लकणहार आहीं, त तूं ई असांखे अता करण वारो आहीं। त नाज़रीन, जॾहिं हीउ बंदो ख़ुदा खां दुआ घुरंदो आहे इनकसारी सां ऐं झुकाव सां ऐं हुज़ूर क़ल्ब सां, यानी पंहिंजे दिलि खे हाज़िर करे मुख़ातिब थी करे परवरदिगार सां जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त ख़ुदावंद आलम बि उन इंसान खे अता कंदो आहे। अहिड़े तरीक़े सां असां ॾिसंदा हलूं त जेको इंसान दुआ थो घुरे त ख़ुदावंद आलम दुआ जी हुकुम बि दुआ जो ॾिए थो त ऐं बंदो मूंखां दुआ घुरो, मां तव्हांजूं दुआऊं क़बूलु कंदसि। आख़िर दुआ जी एॾी अज़मत छो आहे जो ख़ुदावंद आलम ख़ुदि हुकुम थो ॾिए। त ॾिसंदा हलूं त रवायत में मिले थो, रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त दुआ इबादत जी जान आहे, दुआ इबादत जी जान आहे, यानी तव्हां इबादत कयो था उन में जान कॾहिं ईंदी जॾहिं तव्हां दुआ घुरंदव। जॾहिं तव्हां दुआ घुरो था त पोइ इबादत में जान अची थी वञे। दुआ जे हूंदे बि कोई इंसान हलाक नथो थी सघे, यानी इंसान लाइ हिकु असलो आहे दुआ, हिकु हथियार आहे दुआ। अगरि इंसान वटि दुआ जहिड़ी क़ीमती इबादत हूंदी त उहो इंसान कॾहिं बि हलाक न थींदो ऐं उन जे इबादत में बि जान अची वेंदी। केरु थो फ़रमाए, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था त यानी जंहिं मुआशिरे में, जंहिं समाज में दुआ जहिड़ी इबादत आहे त
उहो मुआशिरो उहो समाज कॾहिं बि हलाक न थींदो। त नाज़रीन इकराम, असां ॾिसंदा हलूं त मौला अमीर काइनात अली अलैहिस्सलाम फरमाइनि था मीज़ानुल हिकमत में त अहब्बुल अमाल इलल्लाही, त जेके बहितरीन आमाल आहिनि अलाह वटि उहे कहिड़ा आहिनि? इलल्लाही ताला फिल अर्ज़ी दुआ, याने ज़मीन ते जेका बहितरीन अमल आहे, जेको बहितरीन इबादत आहे, त अमीर काइनात इहो ई फरमाइनि था त उहा दुआ आहे। अलाह ताला जे हिन ज़मीन ते नज़र फिराऊं त जेका बहितरीन इबादत ऐं अफ़ज़ल तरीन इबादत आहे उहा दुआ आहे। छो एतिरी दुआ जी अज़मत आहे, छो एतिरी दुआ जी फ़ज़ीलत आहे? इन जे करे जो ख़ुदावंद आलम पंहिंजे बंदनि खे पंहिंजे क़रीब करणु थो चाहे ऐं इहो ई चाहे थो त ऐं बंदो तव्हां अगरि कामयाबी चाहियो था, कामिल थियणु चाहियो था ऐं तकमील ताईं पहुचणु चाहियो था, मूं ताईं पहुचणु चाहियो था, त हीअ दुआ तव्हांजे लाइ रस्तो आहे, तव्हांजे लाइ हीअ हिकु इबादत आहे जंहिंजे ज़रिए सां तव्हां मूं वटि पहुची सघो था। नाज़रीन, इन जे करे ख़ुदावंद आलम हुकुम थो ॾिए त उदऊनी अस्तजिब लकुम, त मूंखां दुआ घुरो, मां ई तव्हांजूं दुआऊं क़बूलु कंदसि। इन आयत जे तफ़सीर में मासूमीन जी हदीस थी मिले त हुअ दुआउ व अफ़ज़लुल इबादत दुआउ, छा था फरमाइनि त इहा जेका दुआ आहे उहा अफ़ज़ल तरीन इबादत मां मुराद इहा दुआ आहे जेको इंसानु घुरंदो आहे ख़ुदावंद आलम खां। यानी अमलनि मां अफ़ज़ल तरीन अमल कहिड़ो आहे? जेको दुआ आहे, जेको इंसानु ख़ुदा खां घुरंदो आहे। अगरि इंसानु ख़ुदा जी बारगाह में नमाज़ पढ़े थो पर दुआ नथो घुरे त ईअं इंसानु सम्झे त मूंखां ख़ुदावंद आलम इहा दुआ घुरण जी ताक़त खसे वरिती आहे। छो जो दुआ हिकिड़ी इबादत आहे, इहा इबादत जॾहिं इंसानु अंजाम नथो ॾिए त ईअं सम्झे ॼण मूंखां ख़ुदावंद आलम इन जी कुवत खसे वरिती आहे। ॾिसंदा हलूं त ख़ुदावंद आलम इंसान खे दुआ घुरण जो हुकुम ॾिए थो त मूंखां दुआ घुरो त मां तव्हांजूं दुआऊं क़बूलु कयां। त रवायत में मिले थो त इंसानु जेको दुआ थो घुरे त उन दुआ जे क़बूलियत जा बि कुझु शराइत आहिनि। अगरि उहे शर्तूं मौजूदु आहिनि त इंसान जी उहा दुआ रद्द न कई वेंदी। ॾिसंदा हलूं त उहे शराइत कहिड़ा आहिनि? पहिरीं शर्त जेका ॿुधाई वई आहे त मारिफ़त परवरदिगार हुजणु खपे। जंहिं इंसान में ख़ुदा जी मारिफ़त नाहे त उहो इंसानु दुआ घुरे थो त उन दुआ जो को बि फ़ाइदो नाहे। उन सां गॾोगॾु मारिफ़त सां गॾोगॾु उमेद बि हुजे, यानी उमेद रखी करे दुआ घुरे त ख़ुदावंद आलम मुंहिंजी दुआ क़बूलु कंदो। अहिड़े तरीक़े सां उन इंसान में हुज़ूर क़ल्ब हुजे, यानी पंहिंजे दिलि खे हाज़िर करे पोइ ख़ुदावंद आलम खां उहो इंसानु दुआ घुरे। अहिड़े तरीक़े सां अगरि इंसानु दुआ घुरे थो पर मोहम्मद वाले मोहम्मद ते सलवात नथो मोकिले, दुरूद नथो मोकिले, त ॼण त हू दुआ अधूरी आहे, उहा दुआ पूरी न आहे। ऐं ॿी जेका आहे 5 पॉइंट आहे उहा इहा आहे त दुआ सां गॾोगॾु अमल बि हुजे। अगरि इंसानु अमल नथो करे, दुआ थो घुरे त उन इंसान जी दुआ क़बूलु न आहे। त नाज़रीन, जेको मारिफ़त परवरदिगार खां बग़ैर दुआ क़बूलु न आहे त मारिफ़त परवरदिगार मां मुराद छा आहे? यानी इंसान वटि कहिड़ी मारिफ़त ख़ुदा जी हुजणु खपे? इंसान वटि ख़ुदा जी इहा मारिफ़त हुजणु खपे त ख़ुदावंद आलम मूंखे हिन दुनिया में ख़ल्क़ु कयो आहे, मूंखे हिन दुनिया में मोकिलियो अथसि, जेको हिन दुनिया खे पैदा करण वारो आहे, मूंखे पैदा करण वारो आहे, त उहो इंसानु मुंहिंजी उहो ख़ुदावंद आलम मुंहिंजे दुआ खे बि क़बूलु करण वारो आहे। जंहिं तरीक़े सां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त यक़ूलुल्लाहु अज़्ज़ वजल मिन सअलनी व हुव यअलमु इन्नी अज़र्रु अनफ़ा अस्तजिब लहू। छा थो फरमाए रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अलाह ताला जो इरशाद आहे, यानी ख़ुदावंद आलम फरमाए थो जेको शख़्स इहो इल्मु ऐं यकीन रखंदे मूंखां दुआ घुरे, मूंखां सवाल करे त मां ख़ुदावंद आलम नफ़ो ऐं नुक़सानु ॾियण वारो आहियां। यानी इहो मारिफ़त रखी करे पंहिंजे ज़हन में ख़ुदा जी ॼाण रखी करे त ख़ुदावंद आलम नफ़ो बि ॾियण वारो आहे त नुक़सानु बि ॾियण वारो आहे, त मां इंसान जी दुआ क़बूलु कंदसि। त नाज़रीन, हिन जेका हदीस में
ख़ातमन नबीन छा था फ़रमाइनि त ख़ुदावंद आलम इहो थो फ़रमाए त जेको बि मुंहिंजो बंदो जॾहिं मूंखां दुआ थो घुरे सवाल थो करे त पंहिंजे ज़हन में इहो रखी करे त ख़ुदावंद आलम नफ़ा नुक़सान ॾेई सघे थो। ख़ुदावंद आलम जी कुदरत लामहदूद आहे, उहो इंसान जी ज़रूरतूं पूरी करे सघे थो। जॾहिं ख़ुदावंद आलम जी मारिफत हूंदसि त दुआ घुरंदो त उनजी उहा दुआ रद्द न कई वेंदी। अहिड़े तरीक़े सां इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम खां रिवायत नक़ल थियल आहे त इमाम फ़रमाइनि था कुझु माण्हू जॾहिं इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम वटि आया ऐं उन्हनि मौला खां इहो ई पुछियो त आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे जो असां दुआऊं घुरूं था पर असां जूं दुआऊं ख़ुदावंद आलम जे बारगाह में क़बूल नथियूं थियनि। त उन जे जवाब में इमाम इरशाद फ़रमायो, इमाम छा थो फ़रमाए त इन करे जो तव्हां उन ख़ुदा खे पुकारियो था, उन रब खे पुकारियो था जंहिंखे सुञाणो ई नथा, अव्हांखे उन जी मारिफत आहे ई न, इन जे करे तव्हां जूं दुआऊं क़बूल नथियूं थियनि। त यानी इमाम छा थो फ़रमाए तव्हां जूं दुआऊं इन लाइ क़बूल नथियूं थियनि छो जो तव्हांखे ख़ुदा जी हक़ीक़ी मारिफत नाहे। अगरि तव्हां हक़ीक़ी मारिफत रखंदव त परवरदिगार आलम जेको ख़ालिक राज़िक ऐं मालिक आहे, जेको दुनिया खे ऐं ॿिन्ही जहाननि खे जन्नतो जहन्नुम खे ऐं मीज़ान खे ख़ल्क़ करण वारो आहे, उहो परवरदिगार आलम इंसाननि जे दुआउनि खे बि क़बूल कंदो। जॾहिं इंसान इहो अक़ीदो रखी करे दुआ घुरंदो त उन इंसान जी दुआ क़बूल कई वेंदी। हिकिड़ी ॿी रवायत में इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां पुछियो वियो त ऐं मौला असां दुआऊं घुरंदा आहियूं पर असां जूं दुआऊं क़बूल नथियूं थियनि, त इन जी कहिड़ी वजह आहे? त उन वक़्तु ख़ुदा जे हबीब जे फ़र्ज़ंद इहो फ़रमायो त तव्हां जेके दुआऊं घुरंदा आहियो इन दुआउनि जो समर, इन दुआउनि जो फल तव्हांखे आख़िरत में मिलंदो। कीअं थो फ़रमाए इमाम फ़रमाए थो जॾहिं तव्हां आख़िरत में यानी रोज़े महशर में, मैदान महशर में जॾहिं तव्हांखे नामाए आमाल ॾिनो वेंदो, जॾहिं तव्हां पंहिंजे नामाए आमाल खे खणी करे ॾिसंदव त उन में तव्हांखे कुझु अहिड़ा अमल नज़र ईंदा जेके तव्हां दुनिया में कया ई न हुया, जेके तव्हां दुनिया में अमल अंजाम ॾिना ई न हुया, उहे तव्हां अमाल ॾिसंदव त उन वक़्तु उहो बंदो ख़ुदा जे बारगाह में पुछंदो त परवरदिगारा हीअ मूं अमल अंजाम न ॾिना हुया त हिननि जो सवाबु मुंहिंजे नामाए अमाल में कीअं अची वियो? त उन वक़्तु ख़ुदावंद आलम जी महिरबानी ज़ात इहो फ़रमाईंदी त ऐं मुंहिंजा बंदा तूं यादि रख तूं फ़िलाणी राति फ़िलाणी जॻह ते मूंखां दुआ घुरी हुई ऐं मां तुंहिंजी दुआ क़बूल न कई। मां तुंहिंजी दुआ क़बूल इन लाइ न कई छो जो मां चाहियां पियो त तुंहिंजी इन दुआ खे ज़ख़ीरो बणाए करे रखां तुंहिंजी आख़िरत लाइ, त जी तूं पंहिंजे इन अमल खे ॾिसी त ख़ुशि थी वञी। त उन वक़्तु जॾहिं हीउ बंदो पंहिंजे लाइ इन ज़ख़ीरे खे ॾिसंदो आख़िरत में त हीउ बंदो इल्तिजा कंदो त काश ख़ुदावंद आलम दुनिया में मुंहिंजी काई दुआ क़बूल न करे हा त जी उन जो अजर मूंखे हिन दुनिया में मिले हा। त नाज़रीन इमाम हिते छा था फ़रमाइनि त तव्हां जेके दुआऊं घुरियो था अगरि क़बूल नथियूं थियनि त तव्हां न उमेद न थियो त ख़ुदावंद आलम असांजी दुआ क़बूल नाहे कई, बल्कि तव्हांखे इहो पंहिंजे ज़हन में रखिणो आहे त परवरदिगार उहो मालिक ऐं उहो ख़ालिक आहे जेको इंसान खे ॾियण वारो आहे ऐं ख़ुदावंद आलम वटि लामहदूद खज़ाना आहिनि जेके खुटण वारा न आहिनि। पर परवरदिगार आलम दुआ हिन दुनिया में दुआ जो समर न ॾेई करे इहो ॿुधाइण थो चाहे त ऐं मुंहिंजा बंदा मां तुंहिंजे आख़िरत लाइ ज़ख़ीरो ठाहिण थो चाहियां त जी तोखे हीअ दुआ आख़िरत में कमु अची सघे। अहिड़े तरीक़े सां ॾिसंदा हलूं त हदीसनि में मिले थो त जेको इंसानु दुआऊं घुरे थो ख़ुदावंद आलम जे बारगाह में इल्तिजा करे थो, मुनाजात करे थो, त उहा दुआ अगरि क़बूल नथी थिए त उन जे एवज़ में इंसान खे ॿिया फ़ाइदा था मिलनि। कहिड़ा फ़ाइदा? यानी अगरि काई मुसीबत अचण वारी हूंदी आहे त उहा मुसीबत हटी वेंदी आहे, यानी दुआ क़बूल नाहे थी त इन जे एवज़ में जेका मुसीबत उन बंदे ते अचे पई उहा मुसीबत अचण खां पहिरियां टरे वई आहे, या अगरि बीमारी अचे पई त उहा बीमारी अचण खां पहिरियां उन इंसान खां टरे वई आहे, इन जे करे उन जी दुआ क़बूल नाहे थी। उन खां अलावा दुआ घुरण जा केतिरा ई फ़ाइदा हदीसनि में बयानु कया विया आहिनि। हिते जेके रवायतुनि में असांखे मिले थो त हदीसूं ॿुधाइनि थियूं त तव्हांखे अगरि पंहिंजी दुआ क़बूल कराइणी आहे ख़ुदावंद आलम जे बारगाह में त उन जा ई 5 शराइत अथव।
पहिरीं शर्त इहा आहे त ख़ुदावंद आलम जी पहिरियां मारिफत पंहिंजे ज़हन में रखो। उन खां ॿिए नंबर ते तव्हां उमेद रखो ख़ुदावंद आलम में। अगरि उमेद न रखंदव, उमेद खे टोड़ींदव त इहो तव्हांजो उमेद खे टोड़णु कुफर में शुमारु थींदो। अगरि इहो उमेद रखंदव त परवरदिगार आलम इन शइ ते कुदरत रखे थो त मुंहिंजी दुआ क़बूलु करे, त तव्हांजी इहा उमेद तव्हांजे दुआ जे रस्ते खे खोले छॾींदी ऐं इहो ई उमेद तव्हांजे क़बूलियत तव्हांजे दुआ जे क़बूलियत में कमु अची वेंदी। जंहिं तरीक़े सां असां गुज़िरियल गुफ़्तगू में ख़ुदावंद आलम जी कौल खे नक़ल करे चुका आहियूं त ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए, वदउ ख़ौफ़न व तमअन इन रहमत अल्लाहि क़रीबुम मिनल मुहसिनीन। ख़ुदावंद आलम छा थो फ़रमाए त इन तमामु मुराद छा आहे? इन तमामु मुराद इंसान ज़ात परवरदिगार मां इहा उमेद रखे त अलाह ताला जी ज़ात ॿुधण वारी ज़ात आहे ऐं परवरदिगार जी ज़ात क़बूलु करण वारी ज़ात आहे, त इन ॻाल्हि जी 100% ताईद कई वई आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार छा फ़रमायो आहे। फ़रमाए थो त इन यकीन सां दुआ घुरो, इन उमेद सां दुआ घुरो त उहा ज़ात अव्हांजी दुआ क़बूलु कंदी। तव्हां ईमान हूंदव, तव्हांखे यकीन हूंदो, तव्हांखे इहा उमेद हूंदी त परवरदिगार आलम असांखे अता करण वारो आहे। जॾहिं उमेद रखी करे दुआ घुरंदव तव्हांजी दुआ क़बूलु कई वेंदी। त नाज़रीन, असांखे हिते हदीसनि में मिले थो त तव्हां जॾहिं दुआ घुरो त उन वक़्तु क़बूलियत जो यकीन बि रखो त ख़ुदावंद आलम हिन खे यकीनन क़बूलु कंदो। त जेके दुआउनि जे क़बूलियत जा शराइत आहिनि उन्हनि मां हिकिड़ी शराइत तव्हांजे ख़िदमत में बयानु कईसीं, उहा आहे मारिफत परवरदिगार। ॿी शर्त जेका आहे उहा आहे उमेद। जेको इंसानु उमेद रखी करे दुआ घुरंदो त उन इंसान जी दुआ बि क़बूलु कई वेंदी। ऐं टी शर्त जेका असांखे ॿुधाई थी वञे उहा इहा आहे त इंसान जो हुज़ूर क़ल्ब हुजे, यानी इंसानु पंहिंजे दिलि सां ख़ुशू ख़ुज़ू सां वेही करे परवरदिगार आलम सां बाॾाए, ख़ुदावंद आलम जे बारगाह में मुनाजात करे। अगरि इंसानु ख़ुदावंद आलम जी बारगाह में वेठल त आहे पर हथ बुलंद आहिनि ऐं ध्यानु ॿिए कंहिं जॻह ते आहे, ॿिए कंहिं कम में आहे, त उहो हुज़ूर क़ल्ब न चवराइबो। उनखे असां हुज़ूर क़ल्ब न चवंदासीं। यानी ख़ुदावंद आलम जी अगरि बारगाह में वेहो था, ख़ुदा जी बारगाह में हथ बुलंद कयो था, त उन वक़्तु पंहिंजे दिलि खे बि हाज़िर नाज़िर करे ऐं ख़ुदा सां गुफ़्तगू कयो। यानी पंहिंजे दिलि खे हाज़िर करे पंहिंजे दिलि सां, पंहिंजे दिमाग़ सां, पंहिंजे जिस्म जे हर औज़ा सां ख़ुदा सां ॻाल्हायो त जी हू तव्हांजी दुआउनि खे क़बूलु करे। नाज़रीन, यानी हुज़ूर क़ल्ब जेको आहे इहो दुआ जी क़बूलियत जे शर्तनि मां हिकु शर्त ॿुधायो वियो आहे। तव्हां अगरि दुआउनि खे क़बूलु करणु चाहियो था त पहिरीं जेका शर्त आहे उहा आहे मारिफत परवरदिगार, पाण में मारिफत परवरदिगार आहियो। ॿी शर्त जेका आहे उमेद खे पंहिंजे खे ख़तमु करणु न ॾियो। उन खां अलावा टी शर्त आहे हुज़ूर क़ल्ब, यानी पंहिंजे क़ल्ब खे हाज़िर, पंहिंजे दिलि खे हाज़िर रखी करे, यानी दुनिया खां कटिजी करे पोइ ख़ुदावंद आलम सां ॻाल्हायो, उन खां दुआ घुरो, तव्हांजी दुआ क़बूलु कई वेंदी। ॾिसंदा हलूं त असांखे रवायत में ॿुधाए थो वञे त जेका चौथी शर्त आहे दुआ जे क़बूलियत लाइ उहा आहे मुहम्मद वाले मुहम्मद ते सलवात मोकिलणु। जेको असां दुरूद मोकिलियूं था, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद वाले मुहम्मद, यानी परवरदिगारा रहमतूं नाज़िल फरमा मुहम्मद ऐं उन जी आल ते। जॾहिं तव्हां इहो सलवात पढ़ंदव तव्हांजे दुआउनि जे क़बूलियत जा दरवाज़ा खुली वेंदा। रवायतूं इहे बि ॿुधाइनि थियूं, हदीसूं इहे बि ॿुधाइनि थियूं त जॾहिं कोई बंदो ख़ुदा जी बारगाह में दुआ घुरे त उनखे खपे त दुआ खां पहिरियां बि सलवात पढ़े ऐं दुआ खां बाद में बि सलवात पढ़े। छो जो सलवात हिकु अहिड़ो अमल आहे जंहिंखे ख़ुदावंद आलम पंहिंजी बारगाह में क़बूलु थो करे, जंहिंमें असां छा था दुआ घुरूं त ऐं परवरदिगारा रहमत नाज़िल कर मुहम्मद ऐं उन जी आल ते, त ख़ुदावंद आलम उन्हनि ते रहमत नाज़िल करे थो। त पहिरीं दुआ असांजी सलवात थी, विच में असांजी हाजत थी, यानी विच में असां हाजत पंहिंजी तलब करे पोइ आख़िर में जॾहिं सलवात पढ़ंदा आहियूं त पहिरीं जेका दुआ आहे सलवात, आख़िरी दुआ आहे सलवात, इहे जॾहिं क़बूलु थी था वञनि त विच वारी दुआ बि इन्हनि सां गॾोगॾु क़बूलु थी वञे। अहिड़े तरीक़े सां रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमाइनि था
त जेको इंसान मूं ते सलवात मोकिले थो, मूं ते दुरूद मोकिले थो, दुरूद मोकिलणु तव्हांजे दुआउनि जे क़बूलियत जो रस्तो आहे। यानी जेकॾहिं सलवात पढ़ो था त यानी इहे तव्हांजे दुआउनि जे क़बूलियत जो रस्तो आहे ऐं तव्हांजे आमालनि जे पाक हुजण जी इहा निशानी आहे जो तव्हां सलवात पढ़ो था। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त असांखे हदीसनि में इहो बि ॿुधायो थो वञे त जेसिताईं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उन जी आल ते दुरूद न मोकिलियो वञे, उन जी आल ते सलवात न मोकिलियो वञे त उन वक़्त ताईं उहा दुआ उते रहियल हूंदी आहे, आसमान ताईं पहुची न आहे सघंदी। यानी दुआ खे परवाज़ नथी मिली सघे। दुआ खे परवाज़ ॾियण लाइ, दुआ खे ख़ुदावंद आलम जे बारगाह ताईं पहुचाइण लाइ हिकु अमल सलवात आहे जेको दुआ खे पाण सां गॾु वठी करे ख़ुदा जे बारगाह में पेश थींदी आहे। त नाज़रीन जेको असां सलवात पढ़ंदा आहियूं मुहम्मद ऐं वाल मुहम्मद ते, त मासूमीन इहो ई फ़रमाइनि था, हदीस में इहो ई बयानु थियल आहे, तव्हां जॾहिं सलवात पढ़ंदव त तव्हांजी दुआ अर्श ताईं वेंदी, तव्हांजी दुआ क़बूलियत वारे दर्जे ते वञी करे पहुचंदी। इन सां गॾोगॾु जेका पंजी शर्त ॿुधाई वई आहे दुआ जी क़बूलियत लाइ, उहा आहे दुआ सां गॾु इंसान जो अमल बि हुजे। अगरि इंसान जो दुआ सां गॾु अमल न हूंदो त इंसान जी उहा दुआ बि रायगान आहे, उहा इंसान जी दुआ बि क़बूल न आहे। यानी कहिड़े तरीक़े सां मौलाए काइनात अमीर अल मोमिनीन अली बिन अबी तालिब खां रवायत निकल थियल आहे। इमाम छा था फ़रमाइनि त अदाई बिला अमली, यानी दुआ अमल खां बग़ैर करामी बिला वित्र। छा था फ़रमाइनि त दुआ अमल खां बग़ैर ईअं आहे जीअं तीर तव्हां उछलायो था कमान खां बग़ैर। त ॾिसंदा हलूं त कोई इंसान तीर खे उछलाईंदो कमान खां बग़ैर त तीर एतिरो परे वञी करे न किरंदो, यानी एतिरो परवाज़ उहो तीर न करे सघंदो। अहिड़े तरीक़े सां अगरि इंसान जे अमलनि में खोट आहे, इंसान जा उहे नेक अमल कोन्हनि, इंसान में अमल न आहे कंहिं बि वाजिबात ते, त उहो इंसान अगरि दुआ थो घुरे त उन दुआ में बि परवाज़ न आहे। त नाज़रीन किराम, ही जेके ख़ुदावंद आलम हुकुम थो ॾिए क़ुरान में, बारहा हुकुम थो ॾिए, बार बार हुकुम थो ॾिए त मां परवरदिगार आलम आहियां जेके इंसान जी दुआऊं क़बूल करण वारो आहियां। ऐं इंसाननि खे हुकुम बि ख़ुदा इहो थो ॾिए त उदऊनी अस्तजिब लकुम, यानी ऐं इंसानो मूंखां दुआ घुरो, मां तव्हां इंसाननि जूं दुआऊं क़बूल करण वारो आहियां। त ख़ुदावंद आलम जॾहिं पाण ज़मानत ॾिए थो दुआ क़बूल करण जी, त पोइ इंसान बि ख़ुदावंद आलम जे साम्हूं उन जी मारिफत हासिल करे, उन में उमेद रखे, मोहम्मद वाल मोहम्मद दुरूद मोकिले ऐं हुज़ूर क़ल्ब सां पंहिंजे अमल सां ख़ुलूस नियत सां वेही करे ख़ुदावंद आलम खां दुआ घुरे। त नाज़रीन ॾिसंदा हलूं त रवायतूं ॿुधाइनि थियूं असांखे त ख़ुदावंद आलम जे बारगाह में कुझु अहिड़ा बंदा बि गुज़रिया आहिनि जेके दुआऊं घुरंदा रहिया 30 साल गुज़री विया पर उन्हनि जी दुआ क़बूल न पई थिए। आख़िर वजह कहिड़ी आहे त रवायतूं ॿुधाइनि थियूं हिकु शख़्स हुयो जेको 30 साल मुसलसल ख़ुदा खां दुआ घुरंदो रहियो पर उन जी दुआ क़बूल न थी। त वजह कहिड़ी आहे, जॾहिं उन शख़्स ख़ुदा जे नबी खे चयो त मुंहिंजी दुआ क़बूल नथी थिए, वजह कहिड़ी आहे त उन वक़्तु ख़ुदावंद आलम उन नबी ते वही थो मोकिले त तव्हां इन बंदे खे मुंहिंजे ॿुधायो त जेको ही बंदो मूंसां राज़ो न्याज़ थो करे, मूंखां दुआ थो घुरे, त मां इन बंदे जे दुआ घुरण जो जेको तरीक़ो आहे इन खे पसंदि थो कयां। मूं परवरदिगार खे इन जो तरीक़ो पसंदि आहे। मां चाहियां थो त ही बंदो मुंहिंजे बारगाह में दुआ घुरंदो रहे ऐं मां हिन जे दुआ घुरण जे अंदाज़ खे ॾिसंदो रहां ऐं मां हिन जा अल्फाज़ ॿुधंदो रहां। अगरि मां हिन जी दुआ क़बूल करे छॾींदसि त पोइ इन शइ लाइ ही मुंहिंजो बंदो दुआ न घुरंदो। मां इन जे करे हिन जी दुआ क़बूल नथो कयां त जीअं मुंहिंजो ही बंदो मूंखां घुरंदो रहे, मां हिन जा इहे अल्फाज़ ॿुधंदो रहियां। त नाज़रीन ख़ुदावंद आलम बि पंहिंजे बंदनि जे घुरण खे पसंदि थो करे ऐं ख़ुदावंद आलम इहो ई चाहे थो त मुंहिंजा बंदा मूंखां घुरनि, मां इन्हनि जे इन तरीक़े खे ॾिसां ऐं मां हिननि सां राज़ी थियां ऐं मां हिननि खे अता कयां। त नाज़रीन असांजो जेको अॼु जो प्रोग्राम हुयो इहो ई टॉपिक हुयो दुआ। त
वक़्तु यानी दुआ हिन माही मुबारक रमज़ान में जेका इबादतनि जो महीनो आहे, जेको रहमतनि जो महीनो आहे, मग़फ़िरत ऐं निजात जो महीनो आहे, त ख़ुदावंद आलम खां इहा दुआ आहे त असांखे माह मुबारक रमज़ान में उहा हक़ीक़ी दुआ घुरण जी तौफ़ीक़ इनायत करे त जीअं असां ख़ुदा जे ख़ासि बंदनि में शामिलु थी सघूं ऐं असांजूं दुआऊं बि क़बूल थी सघनि। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।